बारे में अञा थोरो वधीक कलमात मां चवंदुसि त जीअं हिकिड़ी यूनिवर्सिटीअ जो वाइस चांसलर हूंदो आहे, उन वाइस चांसलर जे बिले इहो कमु हूंदो आहे त क्लास में छा थो पढ़ाइजे, हॉस्टल में छोकिरनि खे मानी कहिड़ी क़िस्म जी थी मिले, ऐं गाॾियूं ट्रांसपोर्ट जो बंदोबस्तु आहे न आहे, कंहिं वटि छा आहे, कंहिं वटि कमुकारु कीअं थो हले। सुभाणे जा जेके मां लीडर या अॻुवान शागिर्द आहिनि उहे पैदा कयां थो त उहे क़ौम खे वञी छा ॾींदा छा न ॾींदा। त हिकिड़े वाइस चांसलर जे बिले जेको कमु हूंदो आहे, हीअ असांजो साथी काफ़ी पुराणे ज़माननि खां बिना पघार जे असांजो वाइस चांसलर आहे। फ़िक्रे पलीजे जे यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर साईं इस्माइल ठाकली मौजूद आहे। सूरत हाल ते गुफ़्तगू तव्हांजी। साथियों जी डिघो तवील ऐं थकाईंदड़ जेको पेश कयो डॉक्टर अयाज़, उनजो शुक्रियो। हीउ मुंहिंजो अॼु आख़िरी लेक्चर आहे, यानी कि सॼे 3 ॾींहं जे वर्कशॉप जो ही आख़िरी लेक्चर आहे। हिन वर्कशॉप खे तयारी करण में त असांखे 2-3 महीना लॻा। ख़ुदि ही प्लाट ठाहिण में बि असांखे महीनो सवा लॻी वियो। ही पाण 5 फुट मथे वेठा आहियूं, न त 5 फुट हेठि वियूं आहे ऐं वेहण जी जाइ बि न हुई। उन करे वरी असांजे छोकिरनि सभिनी इहे मिठियूं मिठियूं विझी सॼो खे सेट कयो। गुज़िरियल 15 ॾींहंनि खां यानी कि आउं हिन कम में मसरूफ़ रहियो आहियां ऐं आउं पंहिंजे सब्जेक्ट ते एतिरी तवजह कोन ॾेई सघियो आहियां जेतिरी मूंखे ॾियणु खपे आहे। पर जेके 15 ॾींहं गुज़रिया उन जी जेका महिनत जफ़ाकशी, दोस्तनि खां मिलणु, राब्तो करणु, उस्तादनि सां राब्तो करणु, इहे सॼा टाइम टेबल ठाहिणु, राशिद सां गॾु, साईं समय साहिब सां गॾु, सभिनी सां गॾिजी, यानी कि ओवर बर्डन मूं ते रहियो, जंहिंजे करे आउं हिन लेक्चर खे उहो शायदि निभा न करे सघां, छाकाणि त 24 कलाक आउं हुन में मसरूफ़ रहियुसि। बराबरि। हाणे मुंहिंजे लेक्चर जो उनवान आहे आलमी सूरत। जेका आलमी सूरत हाल तव्हांजे साम्हूं पेश कई वेंदी, इलाही सूरत हाल अहिड़ी हूंदी जेका आउं पेश कोन करे सघंदुसि, मूंखां मिस थी वेंदी। उहो वरी मुमकिन आहे त जेके सुवाल जवाब थींदा, सुवाल थींदा, उन्हनि मंझां उहे ॻाल्हियूं निकिरंदियूं त पोइ वरी उहे ॻाल्हियूं यादि बि ईंदियूं ऐं वरी उन जा हिकिड़ा बहितरीन सुठा जवाब अची सघंदा। साथियो, आलमी सूरत हाल में हींअर ताज़ो रिसेंटली 7 अक्टूबर ते हिकिड़ो नओं अहम वाक़ियो थी वियो। अहिड़ा वाक़िया दुनिया में थींदा रहंदा आहिनि। हिन खां 2 साल ॾेढ अॻे यानी कि 22 फरवरी 2022 ते हिकिड़ो ॿियो वाक़ियो थियो। उहो यूक्रेन ऐं रूसियन जी जंग जो वाक़ियो थियो ऐं दुनिया अञा उन मां चढ़ी कान्हे का। उहा जंग अञा हले पई ऐं उते बि उन जंग जे करे दुनिया में तमामु वॾियूं तब्दीलियूं अची वियूं। हाणे उहा अञा हले ई हले। हाणे वरी ॿियो 7 अक्टूबर जेको गुज़री वियो आहे, उते हिकिड़ो ॿियो वाक़ियो अची वियो, यानी कि फ़लस्तीन में हिकिड़ो वाक़ियो थियो। हमास नाले हिकिड़ी तनज़ीम आहे, उन तनज़ीम इसराइल ते अटैक कयो, इसराइल ते हमिलो कयो ऐं इसराइल जा 1200-1300 माण्हू ऐं ॿिया के फ़ौजी ॿिया टिया इहे मारे विधा। उनजे रद्दअमल में वरी इसराइल अञा ताईं हमला पियो करे, सॼी गज़ा खे उन तबाह करे छॾियो। हिकिड़े पासे जेका मुस्लिम दुनिया आहे उहा सर्द महरी जो शिकार आहे, उहा ख़ामोश आहे। अरब लीग जी जेका इन मसइले ते थियणु खपे, उहा शुरू में थियणु खपे आहे मीटिंग, उहा कल्ह थी आहे। उहा रियाज़ में यानी कि सऊदी अरब में उहा कल्ह अरब लीग जी मीटिंग थी आहे, जेका इलाही देरि खां पोइ थी आहे, न त इहा पहिरीं थियणु खपे। हीउ जीअं इहो वाक़ियो थियो त इसराइल पंहिंजा जंगी जहाज़ खणी आयो ऐं सॼी गज़ा खे उन तबाह करे छॾियो। असीं तव्हांखे फ़ोटू पोइ ॾेखारींदासीं त कीअं उन्हनि जंगी जहाज़नि उन तबाह कयो ऐं अञा ताईं माना उहा तबाही हले पई। हिकिड़े पासे दुनिया जे अख़बारनि, दुनिया जी मीडिया, दुनिया जे माण्हुनि हिकिड़ो मौक़िफ़ पंहिंजो पेश कयो त इसराइल की यूरोप जी जेका मीडिया आहे उन चयो त इसराइल सां ज़ुल्म थियो आहे ऐं इसराइल खे हक़ु आहे तूं पंहिंजो दिफ़ा करे।
ऐं पंहिंजे जेको मुख़ालिफ़ आहे उन सां भले विढ़े। उन में अमेरिका बि आहे, यूरोप आहे, सभई उन सां गॾु आहिनि। ऐं पहिरें ॾींहं खां वठी अमेरिका जो सदर त ॿिए ॾींहुं वञी इसराइल जो दौरो कयो। ईअं दुनिया यूरोप जा जेके ॿिया मुल्क हुआ उन्हनि जा बि सदर वञी, उन्हनि जा बि अॻुवान वञी, यानी कि इसराइल सां हमदर्दाना वञी मिलिया ऐं चयूं त असीं तोसां गॾु आहियूं, बाक़ी जेको तूं फ़लस्तीन सां करिणो आहे भले करे छॾ। ऐं उहा माना हिकु तबाही हले पई। पर मुस्लिम दुनिया में को बि अहिड़ो माण्हू कोन्हे, को बि अहिड़ो लीडर कोन्हे जेको वञी गज़ा में वञी गज़ा जे माण्हुनि सां मिले या फ़लस्तीन अथॉरिटी आहे उन सां मिले ऐं उन सां हमदर्दी जो इज़हार करे। उहो न थियो आहे, पर हुन पासे तमामु घणो थियो आहे। इन जे नतीजे में हुनजी जेका इसराइल जी जेका मनमानी आहे उहा वधी वई आहे, छाकाणि त हुन सां वॾा वॾा ताक़तवर मुल्क हुन सां गॾु आहिनि ऐं ॿिए पासे वीचारा गज़ा जा फ़लस्तीनी आहिनि, उहे मरनि पिया ऐं मोचड़ा पिया खाइनि। वरी ॿिए पासे वरी हिकिड़ियूं ॿियूं अख़बारूं आहिनि, यानी कि उनखे उहे चवनि था फोर्थ मीडिया आहे। फोर्थ मीडिया, उनजो आवाज़ु नंढो आहे। उहे वरी चिठियूं ऐं खरियूं ॻाल्हियूं रखनि पिया। उन्हनि पंहिंजो अजीब ग़रीब ख़बरूं ॿुधायूं। मुमकिन आहे उहे ख़बरूं पाण खे न वणंदियूं हुजनि, पर हुननि पंहिंजूं ख़बरूं ऐं पंहिंजा हुन मिसाल ॾिना। उन मिसाल मां जेकॾहिं पाण सम्झंदासीं त पोइ पाण खे ख़बर पवंदी त सूरत हाल छा आहे, कीअं आहे। दरअसल जेको इसराइल आहे उनजो शुरू खां वठी मनसूबो आहे ग्रेटर इसराइल ठाहिणु, यानी कि इसराइल जी सरज़मीन खे वधाए छॾणु, ग्रेटर इसराइल ठाहिणु। हाणे उनजे लाइ हू पंहिंजूं हिकमत अमलियूं इख़्तियार थो करे, पंहिंजूं जासूसियूं इख़्तियार थो करे, तमामु ॿिया घणा कम थो करे। जेका फोर्थ मीडिया आहे इहो हुन मुंहिंजे छोकिरे खे ॾे थो त मुंहिंजो जेको पढ़ियल पाणी आहे न, अरे जेको मुंहिंजो पढ़ियल पाणी आहे न मौलवियुनि जो, उहो खणी अचे। हीअ पढ़ियल कोन्हे, हिन करे आउं पी कोन थो सघां। हा, हुन में तावीज़ डबल पियल आहे ऐं पढ़ियल पाणी जो गिलास भरिया। सो इसराइल माना इहो कमु थो करे। हाणे फोर्थ मीडिया चवे थी त बाबा छा भला इहो पाण गौर करे सघूं था त जेका हमास आहे, मुमकिन आहे हमास जेका आहे उहा इसराइल जी हुजे, उहा इसराइल जे फ़ाइदे लाइ कमु कंदी हुजे। यानी कि दुनिया जा माण्हू वरी इन एंगल सां बि सोचीनि था। ईअं थी सघे थो त हमास जेका सा इसराइल खे जवाबु पैदा करे ॾिनो हुजे ऐं जंहिंजे करे इहो कमु थी हुजे। हाणे पंहिंजो कापड़ी मैगज़ीन आहे, उन में हीअ मुंहिंजो आर्टिकल आहे, उन में उहा जेका फोर्थ मीडिया आहे उन फोर्थ मीडिया जूं ख़बरुनि जा टुकड़ा 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 खणी उहो असां हिकिड़ो आर्टिकल तव्हांजे साम्हूं पेश कयो आहे। तव्हां हुनखे पढ़ंदो, पर हिकु ॿ ख़बरूं आऊं तव्हांखे उन जूं पढ़ी ॿुधायां थो, जीअं ख़बर पवे त वाक़ई इहा ॻाल्हि सही आहे या दुरुस्त न आहे। अख़बार आहे फोर्थ मीडिया जी ग्लोबल रिसर्च, 12 अक्टूबर 2022 ते उहा अख़बार जी छपी आहे। उनमें उन अख़बार लिखियो आहे त इसराइल जो जेको सदर आहे मौजूदु नेतनयाहू, उन 2019 में पंहिंजी पार्टी जे माण्हुनि खे ख़िताबु कंदे चयो त जेकॾहिं को बि फ़लस्तीन जी रियासत ठाहिण जी कोशिशि कंदो, को बि फ़लस्तीन जी रियासत ठाहिण जी कोशिशि कंदो त उनखे नाकाम करण लाइ असांखे हमास खे वधीक माली मदद ॾियणु खपे। उहो असांजी हिकमत अमली जो हिसो आहे त जीअं गज़ा ऐं वेस्ट बैंक जे फ़लस्तीननि खे अलॻि अलॻि करे असीं रखी सघूं। इहा ॻाल्हि नेतनयाहू जेको मौजूदु सदर आहे इसराइल जो, उन पंहिंजे मेंबरनि खे ख़िताबु कंदे इहा ॻाल्हि कई आहे त असांखे हुनखे मदद ॾियणु खपे। इहा ख़बर 12 अक्टूबर ते ग्लोबल रिसर्च अख़बार ॾिनी आहे ऐं उनखे कोड कयो। वरी ॿी ख़बर 9 अक्टूबर ते इहा साॻी अख़बार आहे, उनजो लेखक पिणु ॾिनो आहे ऐं हीअ लेखक फ्रांसीसी ॿोली में उहा ख़बर छपी आहे। उनजो वरी हिन तर्जुमो करे पेश कयो। उहो लेखक लिखे थो त इसराइल जे जासूसी एजेंसी मोसाद
PLO जे असर खे घटाइण जे लाइ हमास खे गज़ा में कमु करण जी इजाज़त ॾिनी। यानी कि PLO खे इजाज़त न हुई कमु करण जी, हमास खे इजाज़त ॾिनी तव्हां भले कमु कयो, तव्हां भले पंहिंजी तनज़ीम साज़ी कयो या ऑर्गेनाइज़ेशन कयो। हाणे वरी ॿी अख़बार ख़ुदि इसराइल टाइम्स आहे। इसराइल टाइम्स जी अख़बार 8 अक्टूबर ते लिखे थी, उनमें हिन में ग्लोबल रिसर्च उतां हिन इहा शइ खई आहे। उनमें हिकिड़ो इंटेलिजेंस ऑफिसर आहे, उन हिते नालो पंहिंजो लिखियो आहे। उहो 25 साल उन एजेंसी में हुन कमु कयो आहे, यानी कि इसराइली एजेंसी में हुन कमु कयो आहे। उहो चवे थो त इहो मुमकिन ई न आहे त इसराइल खे हमास जे हिन हमले जी अॻुवाट ख़बर ई न पवे। चए थो इहो मुमकिन ई कोन्हे। छो? जेकॾहिं का बि ॿिली इसराइल जी हिफ़ाज़ती ॼारी खे छुहंदी त सॼी फोर्स अलर्ट थी वेंदी आहे, यानी कि एतिरा बंदोबस्त कयल आहिनि। का बि ॿिली जेकॾहिं इसराइली जेका ॼार लॻल आहे ऐं जेका बाड़ लॻल आहे उनखे जेको उहो छुहंदी त सॼी इसराइली फ़ौज अलर्ट थी थी वञे ऐं सभु सायरन वॼी था वञनि त को हमिलो थियण वारो आहे। इन करे हू चवे थो त आउं पुछां थो दुनिया जी मज़बूत आर्मी खे उन ॾींहुं छा थी वियो जो मुंहिंजी नज़र में ही हैरत में विझंदड़ हमिलो इसराइल जे प्लान जो हिकिड़ो हिसो आहे। इहा फोर्थ मीडिया इहा ॻाल्हि करे थी। इन आर्टिकल में इलाही ॿियनि अख़बारनि जा बि हवाला आहिनि, ॿियूं शयूं आहिनि। हाणे इन जे नतीजे में जेका गज़ा जी तबाही थी, गज़ा क़रीबन कोई 20-25 या 22-23 लख माण्हुनि जो हिकिड़ो शहर आहे ऐं उहो दुनिया चवे थी त हीउ ओपन जेल आहे, छाकाणि त टिनि तरफ़नि खां उनखे बाड़ लॻल आहे। रुगो हिकिड़ो तरफ़ आहे रुगो हिकिड़े तरफ़ खां समुंड आहे, उन समुंड ते इसराइल जा ॿेड़ा बीठा आहिनि, इसराइल जा जहाज़ बीठा आहिनि। यानी ग़ज़ा जो माण्हू केॾांहुं बि निकिरी नथो सघे। हीअ दुनिया जो ओपन जेल आहे। हिकिड़ो नंढिड़ो फाटक आहे जेको अहिड़ा मिस्र जो इलाइक़ो आहे, मिस्र ॾांहुं उहो खुले थो। पर जॾहिं इहो हमिलो थियो मिस्र वारनि उहा बाटर पंहिंजी बंदि करे छॾी। मतां गज़ा जा फ़लस्तीनी मुंहिंजे मुल्क में अचनि, मुंहिंजे मुल्क में ईंदा त मुंहिंजे मुल्क ते बार पवंदा। असांजे मुल्क असांजी सिंध ते बार पवे पियो, हेॾे लखे किरोड़े माण्हू अची विया आहिनि, असां अञा कुझु नथा कयूं। हू चए थो त हू जेके वीचारा मज़लूम फ़लस्तीनी आहिनि उहो बि गज़ा टिपे मुंहिंजे मुल्क में न अचनि, इन करे हुन उहा बंदि करे छॾी। हाणे उन जा कुझु मंज़र आहिनि जेके असीं तव्हांखे ॾेखारियूं था। पोइ वरी इन जो हाणे छा पियो थिए, दुनिया उन जे लाइ छा पई सोचे, छा मुस्लिम दुनिया कुझु करे पई या यूरोप जी दुनिया कुझु करे पई। छाकाणि दुनियाऊं ॿिनि क़िस्मनि जूं आहिनि। हिकिड़ी हुकुमरान दुनिया आहे, मुल्कनि जी हुकुमरान जेको हुकुमरान तबिको आहे मुल्कनि में उहो हिकिड़े पासे, पर वरी जेका उते जी अवाम आहे उहा वरी ॿिए पासे। अवाम जेका आहे उहा वरी रोडनि ते आहे, उहा रस्तनि ते आहे, उहा मुज़ाहिरा करे पई फ़लस्तीन जे हक़ में। उन जो हुकुमरान तबिको हथियार पियो ॾे इसराइल खे, ऐं उन मुल्क जी साॻी अवाम जेका आहे उहा वरी रोडनि रस्तनि ते आहे। उनजो कुझु झलकियूं तव्हांखे ॾेखारींदा। हाणे ही फोटू आहे, ही इसराइल जी बमबारी जे नतीजे में ही धुआं उतर पिया, हेॾियूं हेॾियूं वॾियूं इमारतूं आहिनि, उन जी हालत इहा आहे। नेक्स्ट, ही जायूं जॻहियूं किरी पियूं। नेक्स्ट, ही मंज़र आहिनि, ही मंज़र आहिनि। हलो, ही अस्पताल जो मंज़र आहे। हू जेका अस्पताल हुई जंहिंजे मथां इसराइली बमबारी कई, जंहिंमें फ़लस्तीनी जेके मरीज़ हुआ उन खणी पिया आया, इसराइल उन अस्पताल खे तहस नहस करे छॾियो। ही उनजो मंज़र आहे इसराइल अस्पताल। ही कल्ह
यानी कि 11 तारीख़ ते लंडन में 1 मिलियन माण्हुनि मार्च कयो आहे। हिन में आवाज़ अचे थो? हिन जो आवाज़ कीअं अचे? 1 मिलियन माण्हुनि मार्च कयो आहे। यानी कि बर्तानिया जो जेको वज़ीर आज़म आहे उहो हुन सां मिलियो आहे वञी इसराइल सां, उन सां पंहिंजी हमदर्दी जो इज़हार कयो अथसि, उनखे हथियार ॾिना अथनि इसराइल खे। उन वज़ीर आज़म यानी कि हुक्मरान तबिके, अवाम जेको आहे उहो रोडनि ते। ही 1 मिलियन माण्हू आहिनि। हेलो, ही ॾिसो पिया, मथां फोटो निकितल आहे हुन ड्रोन ते फोटो निकितल आहे। ऐं ही घिटी आहे जेका माण्हुनि सां भरी पई आहे, ऐं इहे फ़लस्तीन जी हमदर्दी जो इज़हार पिया कनि ऐं पंहिंजी हुकूमत ते दबाव था विझनि त इहा सीज़ फायर करायो। ही बर्तानिया में मुज़ाहिरा थिया कल। ठीकु आहे, इहो अञा पई हले, इहो रोड अञा हले पियो। यानी कि 1 मिलियन 10 लख माण्हू रोडनि ते आहिनि बर्तानिया में। हाणे वरी थोरो पॉज़ कयो। हाणे हिकिड़े पासे अवाम आहे, हाणे ॿिए पासे वरी अवाम जूं हिकिड़ियूं फेडरेशन्स ठहियल आहिनि। असां वटि उहे फेडरेशन डेट आहिनि, यानी कि उहे पॉकेट आहिनि, पर दुनिया जे अंदरि जेके फेडरेशन्स आहिनि, यानी कि मज़दूरनि जूं तनज़ीमूं ऐं ट्रेड यूनियन्स जूं तनज़ीमूं, इलाही जेके ॿियूं तनज़ीमूं आहिनि, मुख़्तलिफ़ कमु कंदड़नि जूं तनज़ीमूं, उन्हनि यानी कि उन्हनि कंडेम करणु शुरू कयो आहे इसराइल खे। ऐं जेके मज़दूरनि जूं तनज़ीमूं आहिनि उन्हनि ऐलान कयो आहे त को बि मज़दूर जेको हथियारनि जा जहाज़ भरे इसराइल लाइ मोकिलबा, उते मज़दूरी न कंदा। मिसाल, बल्गेरियन ट्रांसपोर्ट यूनियन आहे बल्गारिया जी, उन यूनियन चयो आहे त असांजे मुल्क जो को बि मज़दूर इहे हथियार न खणंदो। अमेरिका जी हिकिड़ी तनज़ीम आहे यूनाइटेड ऑटो वर्कर्स, उन इसराइल जो बाइकाट कयो आहे। का बि शइ असांजे हथां इसराइल ॾांहुं न वेंदी। ख़ुदि अमेरिका, इंडिया, सेंट्रल ट्रेड यूनियन ऑफ इंडिया, इन जा 6 लख मेंबर आहिनि ऐं उन्हनि शिपमेंट जो आर्म शिपमेंट जो बाइकाट कयो आहे। यानी कि हथियार खणी इसराइल ॾांहुं मोकिलजनि, चवंदा असीं उहा मज़दूरी न कंदासीं, असीं हथियार भर्ती न कंदासीं। चौथों नंबर, ब्राज़ील, हिकिड़ी ट्रेड यूनियन आहे, उन जा 7.4 मिलियन वर्कर आहिनि ऐं उन्हनि वर्करनि गॾिजी अपील कई आहे ऐं फ़लस्तीन जी हमदर्दी जो इज़हार कयो ऐं इसराइल खे हुन कंडेम कयो। कैनेडा यूनियन ऑफ पब्लिक एम्प्लॉइज़, उन्हनि फ़लस्तीन जी हमदर्दी जो इज़हार कयो आहे ऐं पंहिंजी हुकूमत खे कंडेम कयो आहे, इसराइल खे कंडेम कयो आहे। जापान नेशनल रेलवे यूनियन, उन सपोर्ट कई आहे फ़लस्तीन जी। यानी कि अवामी तरह जेके तनज़ीमूं आहिनि उहे सपोर्ट कनि पियूं, पर जापानी हुकूमत जॾहिं रूसियन करारदाद पेश कई सलामती काउंसिल में त इहा जंग बंदि कई वञे, त जापान वोट ॾिनो त इहा जंग बंदी न कई, उहा अमेरिका सां गॾु बीठो, पर उते जी जेका आवाम आहे उहा हुननि सां गॾु आहे। कोलंबिया जी माइनिंग जी यूनियन आहे, उन इसराइल जी शयुनि जो बाइकाट कयो आहे त असांजे हथां का बि मिनरल जी शइ इसराइल न वेंदी। यूके एंड आयरलैंड,
उन्हनि जी तंज़ीम आहे यूनाइटेड ट्रैक अलाइड वर्कर्स। उन्हनि सपोर्ट कई आहे ऐं उन्हनि चयो आहे त असीं बि पंहिंजा हथियार जेके आहिनि उहो असीं शिपमेंट न कंदासीं, असीं जहाज़नि ते भरींदासीं कोन जेके इसराइल न। ॿी आहे पोलैंड जी ट्रेड यूनियन। उन पोलैंड जी ट्रेड यूनियन बि उन जी मज़म्मत कई आहे, यानी कि इसराइली हुकूमत जी मज़म्मत कई आहे, ख़ुदि पंहिंजी हुकूमत जी मज़म्मत कई आहे ऐं सपोर्ट कई आहे, फ़लस्तीनी माण्हुनि जी सपोर्ट कई आहे। हाणे हिकिड़ी ॿी तंज़ीम आहे जेका बर्तानिया में हेल्थ वर्कर्स आहे। उहो हेल्थ वर्कर्स उहो पंहिंजी फुल सपोर्ट कई आहे उन फ़लस्तीननि जी, छाकाणि जॾहिं हिते हमिलो थियो उन इस्पताल ते त हुन हेल्थ वर्करनि सभिनी गॾिजी यानी कि उन फ़लस्तीन जे माण्हुनि जी मदद जे लाइ उन्हनि जी उन सपोर्ट कई। उन जी हिकिड़ो क्लिप तव्हांखे ॾेखारींदो। हाफ़िज़ थोड़ा आवाज़ भैया। We, as medical staff, want to leave, but we cannot. We might not survive until the morning. ये माई में अगर गला नहीं सके रोए पे। Shifa, Arabic for healing. We might finish. Shifa. We might not survive till the morning. We don't want to be killed here. Just only because we remain committed to our patients and our medical profession. I am calling for help urgently. Please do whatever you can through your government or the international, the ICRC, the Red Cross, to arrange a safe corridor for the medical staff. Please treat this as top urgent. This is the director of the major trauma hospital in Gaza. Ceasefire now! Ceasefire now! Ceasefire now! Ceasefire now! Ceasefire now! Ceasefire now! तो जंग बंद करो, जंग बंद करो, जंग बंद करो। गुजारा करना ठीक है। हाणे हिकिड़े पासे सूरत हाल आहे, इहा सूरत हाल ईअं ई आहे जीअं वियतनामिन ते अमेरिकन हमलो पिया कया त यूरोप जा सभु माण्हू रोडनि ते निकिरी विया ऐं उन अमेरिकन जी मज़म्मत कई। अमेरिकी मजबूर थिया ऐं उहो मजबूर थिया ऐं पंहिंजूं फ़ौजूं वियतनाम कढी। अच्छा, हाणे अरब लीग जी तव्हांखे तस्वीर था ॾेखारियूं जिन कल्ह उन्हनि पंहिंजो इजलास कयो आहे। अरब लीग इहे ॾेखार, हीअ अरब लीग आहे। हीअ सभई अरब हुक्मरान पाण में गॾु बीठा आहिनि। एतिरो वक़्तु हिननि खे यादि कोन हो, यानी कि महीनों थी वियो आहे इन सॼी बमबारी खे ऐं कल्ह हिननि को ऐलाननामो जारी कयो आहे, का मज़म्मत कई आहे, पर एॾी का ठोस मज़म्मत न कई वई आहे, पर मिड़ी थोरी घणी मज़म्मत कई आहे। हिकिड़े पासे इहा, ॿिए पासे ईरान जेको आहे उहो तमामु घणी कोशिशि करे पियो। ईरान हिकिड़ो ॾींहुं अॻे, माना अॼु खां हिकिड़ो ॾींहुं अॻे, हुन ईरानी जेको सदर आहे उन हिंदुस्तान जे सदर खे अपील कई आहे, उन त टेलीफोन ते उन ॻाल्हि कई आहे त तव्हां हिन मामले में विच में अचो ऐं ही जंग बंदी करायो। ऐं उन करे मोदी बि चयो त आउं इहा कोशिशि कयां थो त इहा जेतिरो जल्दी थी सघे उहा जंग बंदि थिए। जॾहिं इहा बमबारी शुरू थी, बमबारी जे ॿिए या टे ॾींहुं रूसियन सलामती काउंसिल में हिकिड़ी करारदाद पेश कई। सलामती काउंसिल में करारदाद पेश कई त इहा जंग बंदी फौरन बंदि कई वई। उनखे सलामती काउंसिल में जेके मेंबर हुआ
उन्हनि सभिनी उन जी हिमायत कई। सिर्फ़ु 4-5 मुल्कनि उनखे कंडेम कयो ऐं पोइ उहा करारदाद पास न थी सघी। अमेरिका उनखे वीटो कयो। अमेरिका, जापान, ऑस्ट्रेलिया ऐं कैनेडा न हो पर उहो ॿियो मुल्क हो, ख़ुदि इसराइल। कैनेडा उनखे एब्सटेन कयो, यानी कि हुन पंहिंजो वोट न ॾिनो। इहा उन वक़्त जी ॻाल्हि आहे जॾहिं 1-2 ॾींहं थिया हुआ इन बमबारी खे। उनखां पोइ बि करारदाद पेश कई वई, वरी ॿिए मुल्क करारदाद पेश कई ऐं उन करारदाद खे बि अमेरिका वीटो करे छॾियो त जंग बंदि करणु कोन ॾींदसि, भले जंग हले। यानी कि इसराइल भले हमला कंदो रहे, उनखे रोकबो कोन। हाणे अमेरिका आहे जेको इहा सीज़ फायर करणु नथो। अमेरिका जी अवाम रोडनि ते आहे, बरतानिया जी अवाम रोडनि ते आहे, पर उनजो हुक्मरान तबिको चए थो त इहे भले इहे कंदा रहनि। इसराइली मनसूबो आहे त गज़ा ख़ाली थी। इसराइल ने पहिरीं चयो त 2 ॾींहंनि जे अंदरि गज़ा खे ख़ाली कयो, जे न त असां हू पंहिंजी बहरी फ़ौज आणींदासीं ऐं असीं दूबदो मुक़ाबिलो कंदासीं। उन ते कैनेडियन वज़ीर अज़म रुकावट विधी त तव्हां इहे जेके हमला कयो था उहो तव्हांजी मर्ज़ी आहे, बाक़ी फ़ौजूं वठी तव्हां उन में अंदरि वेंदो पोइ असीं तव्हां सां गॾु कोन्ह। ऐं दुनिया जे ॿियनि मुल्कनि जी सख़्तु मज़म्मत, ईरान उनजी सख़्तु मज़म्मत कई त जेकॾहिं ईअं कयो वियो त पोइ असीं बि ईंदासीं होॾां। हमास वेठी आहे, हमास न पर हू हिज़बुल्लाह वारा वेठा आहिनि ऐं उहे बि टिपी पवंदा। हाणे इन्हनि जे डप खां अमेरिका पंहिंजा बहरी ॿेड़ा उन वक़्त खां वठी इन इसराइल जे समुंड में बीहारे छॾिया। वरी कल्ह ख़बर पई आहे त अमेरिका पंहिंजो जेको एटमी आबदोज़ आहे, आबदोज़ माना पाणी जे हेठि हले ऐं मथां ख़बर ई कान पवंदी जेको हेठि खां भला वञे पियो, उहो एटमी आबदोज़ बि अची सुएज़ कैनाल ते पहुतो आहे। उन सुएज़ कैनाल मां गुज़ारे इन्हनि पाणियुनि में उहो हले पियो। जेकॾहिं कंहिं ॿिए मुल्क खां गड़बड़ कई त उहो जेको सबमेरीन आहे उहो उनखे टारगेट करे उन जहाज़ खे उन किराए छॾींदो ऐं उन ते क्रूज़ मिसाइल नसब थियल आहिनि उन सबमेरीन में ऐं उहो इहे कनि। थुल्हे खे सूरत हाल हीअं, अमेरिका जो मिडल ईस्ट मां सफ़ायो थी वियो चीननि जे करे। चीननि हिननि खे ठाहे विधो अरबनि खे ऐं ईराननि खे पाण में ठाहे विधो। हाणे चीनी अरब ऐं ईरानी पाण में भाइर भार थी विया। अॻे न त ईरान हिकिड़े पासे हूंदो त सऊदी अरब ॿिए पासे बीठो हूंदो, पर हाणे हिन मामले में यानी कि हू अमेरिका सां गॾु सऊदी अरब न आहे। इन करे ॿिया मुल्क बि सऊदी जे करे उहो अमेरिका खां थोरा छिड़ा थी विया त अमेरिका जी प्रेज़ेंस जेका हुई उहा घटिजी वई। हिन हमले हिकिड़ो इहो जवाब बि पैदा कयो त अमेरिका पंहिंजूं फ़ौजूं खणी हिन इलाइक़े में अचे, उहो जवाबु पैदा कयो। हाणे अमेरिका पंहिंजूं फ़ौजूं खणी आहे। हाणे अमेरिका जूं फ़ौजूं दरअसल ईरान खे धमकाइण जे लाइ आयूं आहिनि त जेकॾहिं ॿियो को मुल्क विच में न ईंदो, पर ईरान कुझु न कुझु गड़बड़ करे सघे थो। उन गड़बड़ खे रोकण जे लाइ अमेरिका पंहिंजा बहरी ॿेड़ा इहे सबमेरीन उहो खणी आयो आहे त भई ईरान खे रोकजे। ईरान खे हुन धमकी ॾिनी आहे त तव्हां इन में कुझु न कंदो। हाणे इलाइक़ाई जेका हू सूरत हाल आहे उहा इहा वरी बीठी आहे। अमेरिका जो हिकिड़ो प्रोफेसर आहे जॉन मिशाइमर, उहो अमेरिका जी कंहिं यूनिवर्सिटी जो हिकिड़ो प्रोफेसर आहे, उहो पॉलिटिकल साइंस पढ़ाईंदो आहे। उनजो हींअर हिकिड़ो इंटरव्यू हले पियो यूट्यूब ते गज़ा ऐं यूक्रेन जे मसइले। उहो चवे थो त अमेरिका 1991 खां वींदे 2017 ताईं यूनिपोलर हो, दुनिया यूनिपोलर मूवमेंट हुई। अमेरिका सॼी दुनिया जो सुपर पावर, पर 2017 खां पोइ हिकिड़ा ॿिया पावर उभरण लॻा। चीन हिकिड़ो पावर उभरी आयो, हिन पासे रूस हिकिड़ो पावर थी उभरी आयो जंहिं अमेरिका खे चैलेंज कयो। अमेरिका जी जेका हेजमनी आहे उनखे हुन चैलेंज कयो। पर जॾहिं यूक्रेन में जेकॾहिं जंग लॻी
त अमेरिका ऐं यूरोप सॼो यूक्रेन ॾांहुं हथियार मोकिलणु लॻो ऐं सॼो तवजह हुनजो यूरोप ॾांहुं थी वियो, यूक्रेन ॾांहुं थी वियो हलियो। ऐं रूसियन खे हुननि कोशिशि कई त हिननि खे दुनिया खां कटे अलॻि करे छॾियूं, पर रूसियन जी हिकमत अमली, चीननि जी मदद ऐं जेके ॿिया हुन ब्लॉक ठाहिया आहिनि उन्हनि जी मदद जे करे रूसी बची विया हलिया। पर चई त इहे उन्हनि सॼी इन्वेस्टमेंट कई आहे हथियारनि जी, पैसे जी यूक्रेन में। हाणे वरी छा थियो आहे जो 7 अक्टूबर ते वरी हिकिड़ो ॿियो महाज़ अमेरिका लाइ खुली वियो। अमेरिका इहा चए थो चुटियापाई करे थो, इहा ग़लती करे थो त हिकिड़े पासे रूसियन सां विढ़े थो, ॿिए पासे चीननि सां विढ़े थो, ऐं टे पासे वरी गज़ा जे करे वरी मुसलमाननि खे चढ़ाए थो पाण में। त हीअ अमेरिका करे छा पियो, इनखे सम्झाए। अमेरिका जी जेका ब्यूरोक्रेसी आहे उनखे सम्झाइणु खपे त बाबा ईअं न करियो, न त अमेरिका खे नुक़सानु थींदो। उहो वरी अमेरिका खे अहिड़े क़िस्म जूं सलाहूं थो ॾिए त तव्हां तबाही जे रस्ते ते आहियो, तव्हां तबाही पिया कयो। चई त यूक्रेन में तव्हां सॼी तवजह ॾिनी, जेका तव्हांखे यूक्रेन ते तवजह न ॾियणु खपे आहे। तव्हांजो जेको मुक़ाबिलो कंदड़ आहे उहो चीन आहे, तव्हांखे त सॼो फोकस चीन ते करणु खपे। तव्हां चीन ते फोकस करण जे बजाए तव्हां सॼो यूक्रेन ते फोकस करे छॾियो ऐं चीन खे तव्हां आज़ादु करे छॾियो। ऐं चीन पंहिंजी मर्ज़ी सां, आज़ादी सां हू तरक़ी कंदो अॻिते वञे पियो। चए थो इहा अमेरिका जी चूचापाई, पंज मुल्क जे चवे थो त इहा अमेरिका जी चूचापाई। असांजो मुक़ाबिलो चीननि सां आहे। चीन असांखे कम्पीट करे थो मार्केट में, त असां मुक़ाबिलो चीन सां कयूं न। पर असांजो हुक्मरान तबिको एॾो चए थो जाहिल आहे, उहो वरी ॿिए पासे हुनजो पंहिंजो महाज़ खुले थो। अच्छा, चए थो त हाणे उहो महाज़ अञा घर में ई रहियो त हाणे वरी हिकिड़ो ॿियो महाज़ खुली वियो, हमास वारो, यानी कि मिडल ईस्ट वारो महाज़ खुली वियो। हाणे अमेरिका जो, यूरोप जो सॼो तवजह हिन पासे हलियो वियो। जॾहिं सॼो तवजह हिन पासे हलियो वियो त जेको रूस आहे उहो आज़ादु थी वियो, रूस बेफ़िक्र थी वियो, रूस खे त फ़ाइदो थी वियो। इन मां अमेरिका खे छा मिलियो? रूस खे त फ़ाइदो थी वियो। बाबा तव्हां हिकिड़े नंढड़े मुल्क जे लाइ तव्हां हेॾी सॼी दुनिया सां फिटायो था। इहो छा सुपर पावर ईअं कंदा आहिनि? ईअं न करणु खपे। अमेरिका जे सदर खे हफ़्तो खनि थींदो, उनखे इंटरव्यू कयो त हिकिड़े पासे तव्हां फाथा पिया आहियो यूक्रेन में, ॿिए पासे वरी तव्हां हिते जी फाथा आहियो फ़लस्तीन में, उते बि तव्हां हथियार पिया ॾियो, हेॾा हथियार पिया ॾियो। तव्हांजो आख़िर छा थींदो? सदर साहिबु चए थो त तव्हांखे ख़बर न आहे, अमेरिका हिन धरती जो सुपर पावर आहे। हिन धरती जो सुपर पावर आहे। ऐं ॿिन्ही खे आउं मोह ॾेई सघां, अमेरिका ॿिन्ही खे मोह ॾेई सघां। पर उनजो जेको जॉन मिशेमर जेको प्रोफेसर आहे उहो चए थो त इहा हिन जी चूचापाई आहे, इहा ग़लती करे। ख़ैर, हाणे सूरत हाल हीअ आहे, इन खां यानी कि हिन हमास जे हमले खां पहिरीं जेका सूरत हाल आहे उहा इहा आहे त दुनिया बाइपोलर थी वई आहे, ट्राइपोलर थी वई आहे। यानी कि हिकु कुतबी, ॿ कुतबी, टे कुतबी। हाणे दुनिया टे कुतबी थी वई। हिकिड़े पासे अमेरिका जी ताक़त आहे, ॿिए पासे चीननि जी ताक़त आहे, टे पासे रूसियन जी ताक़त आहे। इहे टे ताक़तूं थी वियूं आहिनि, दुनिया मल्टीपोलर थी वई। हाणे मल्टीपोलर हुजण जे करे अमेरिका जी जेका हेजमनी आहे, अमेरिका जी जेका दहशतगर्दी आहे, उनखे हू कंट्रोल था कनि। हाणे 2017 या 2000 खां वठी, सन 2000 खां वठी रूसियन ऐं चीननि उहो पाण में इतिहाद करे ऐं दुनिया जे ॿियनि मुल्कनि सां इतिहाद करे इलाही ॿिया इतिहाद ठाहिया, पर मशहूरु इतिहाद हुनजो ब्रिक्स आहे। उन ब्रिक्स इतिहाद में हींअर जेका साउथ अफ्रीका जे मुल्क में जोहानिसबर्ग में जेका हाणे मीटिंग थी आहे महीनो सवा पहिरीं, उन मीटिंग में इहो ऐलान कयो वियो त असां 6 नवां मेंबर खणूं था। ब्रिक्स में ऑलरेडी 5 मेंबर मौजूदु आहिनि। ब्रिक्स छाजो मुकफ़ आहे? बी माना ब्राज़ील, आर माना रूस, आई माना इंडिया, सी माना चाइना, एस माना साउथ अफ्रीका। इहो थियो ब्रिक्स। इन्हनि मुल्कनि जो पाण में इतिहाद। हाणे वरी 6 मुल्क ॿिया उन में शामिलु थिया आहिनि, जंहिंमें मुखी जेके आहिनि उहो सऊदी अरब आहे, उहो ईरान आहे, ऐं अफ्रीका जो हिकिड़ो मुल्क आहे इथोपिया।
असांखे हैरानी थियणु खपे पाकिस्तान एज ए पाकिस्तान। इथियोपिया उहो बुखियो मुल्क हो जंहिं वटि कुझु कोन हो, जंहिंजा माण्हू उन दौर जूं तव्हां उहे तस्वीरूं ॾिसो त माण्हुनि जा ढांचा आहे, ढांचा ईअं ढांचा हलंदा हुआ, लाश हलंदा हुआ रोडनि ते, सफ़ा ईअं यानी की रुगो हॾियूं नज़र ईंदियूं, यानी की उते एतिरो कहत एतिरी गुरबत हुई। उन मुल्क एतिरी तरक़ी कई, एतिरो अॻिते निकिरी वियो जो ब्रिक्स जो मेंबर थी वियो। पाकिस्तान अञा ब्रिक्स जो मेंबर न थियो, हू ब्रिक्स जो मेंबर थी वियो। इहो हाणे जेके नवां मेंबर शामिल थिया 6 उहे ब्रिक्स में माना आया। त हाणे ब्रिक्स वारा चवनि था, इन्हनि सभिनी गॾिजी चयो आहे त बाबा अमेरिका खे जो दॿाइण जो हिकिड़ो तरीक़ो सिर्फ़ु हीअ आहे त अमेरिका जो जेको डॉलर आहे उनखे कंट्रोल कयो। जेसीं ताईं तव्हां डॉलर खे कंट्रोल न कंदो तेसि ताईं तव्हां अमेरिका जी ताक़त खे रोके न सघो। हाणे उहो अमेरिका जी ताक़त जो जेको साह आहे उहो डॉलर जे तोते में पियल आहे। हाणे हू चवनि था इहो जो डॉलर जो तोतो आहे इन जो कंधु मरोटणो आहे, इन जो कंधु भञणो आहे, त घटि में घटि अमेरिका पंहिंजनि पेरनि ते बीहे, अमेरिका पोइ होश में अचे। उन जे लाइ ही जेके ब्रिक्स जा मुल्क आहिनि उन्हनि ऐलान कयो आहे त असां पंहिंजो जेको वापारु आहे, जेको वापारु कंदासीं उहो 5 करंसी में कंदासीं। रूसी, चीनी या जेके ईरानी ख़ासि करे या जेके ॿिया मुल्क आहिनि हिन इतिहाद जा, उहे जेके वापारु कनि था उहे डॉलर में वापारु कोन था कनि, उहे पंहिंजी करंसी में वापारु कनि था। इन करे डॉलर जेको अॼु खां 10-15 साल अॻे 100% हो दुनिया जे वापार में, हाणे उहो घटिजी वञी 49% ते बीठो आहे, यानी कि 51% हुनखे घटाए छॾियो, 51% उहो घटिजी वियो। त ईअं आस्ते आस्ते करे हू डॉलर खे घटाइनि पिया। ॿियो अमेरिका जो जेको हथियार आहे उहो आहे हिकिड़ी स्विफ्ट हिकिड़ो इदारो आहे जंहिंमें पैसनि जी ट्रांज़ेक्शन थींदी आहे। हिकिड़े मुल्क जा पैसा ॿिए मुल्क लाइ मोकिलणा आहिनि त उनजी उहा ट्रांज़ेक्शन थींदी आहे, उहो स्विफ्ट नाले इदारो आहे, उनजी इजारतदारी अमेरिका वटि आहे। इन करे अमेरिका जंहिं मुल्क सां कावड़बो आहे त उहो स्विफ्ट मां उनखे कढी छॾींदो आहे। जॾहिं उन इदारे मां उनखे कढी छॾींदो आहे त पोइ दुनिया जूं ॿियूं बैंकूं उन मुल्क सां लेन देन न करे सघंदियूं आहिनि, वापारु न करे सघंदियूं आहिनि, पैसे जी मटासटा थी न सघंदी आहे। त ब्रिक्स वारा चवनि था त असां पंहिंजो लेन देन जो जेको मटासटा जो जेको निज़ाम आहे उहो हाणे असीं पंहिंजो ठाहींदासीं। हाणे उहो पंहिंजो ठाहिनि पिया, चीनियुनि पंहिंजो ठाहे चुका आहिनि, रूसियनि वटि बि आहे, पर हाणे इन ते मुतफ़िक़ आहिनि त फाइनल कहिड़े खे पाण कयूं। हाणे उन ते आहिनि त पाण इहो निज़ाम बि पाण पंहिंजो ठाहियूं। हींअर जेको ब्रिक्स वारा जेके मुल्क आहिनि उन्हनि जी GDP, ॿिए पासे वरी G7 जा मुल्क आहिनि। G7 माना उहा अमेरिका आहे, बर्तानिया आहे, जेके यूरोप जा वॾा ताक़तवर मुल्क आहिनि, घणी इकानमी वारा मुल्क आहिनि, उहे सभु उन में अचनि था G7 में। जापान बि उन सां शामिल आहे। त G7 जी जेका सालाना GDP आहे ऐं हिन पासे वरी ब्रिक्स जे मुल्कनि जी जेका सालाना GDP आहे उहा G7 जे मुल्कनि खां वधीक घणी आहे। ऐं पॉपुलेशन में बि हाणे ही घणा थी विया न लिया, हू पॉपुलेशन में बि हाणे घटि थी विया न लिया। ईअं दुनिया जो हिकिड़ो मुख़्तलिफ़ फील्डनि में हिकिड़ो मुक़ाबिलो आहे, उहो मुक़ाबिलो हले पियो। ॾिसूं त उहो अॻिते छा थींदो। उहो अॻिते इहो थींदो त हीअ जेके लेफ्ट वारा, हीअ जेके मुल्क आहिनि ओभर वारा, इहे अॻिते हली सरसरी हासिलु कंदा ऐं अमेरिका जी हेजमनी खे आस्ते आस्ते कंट्रोल कंदा। मिसाल जेकॾहिं अमेरिका जी हेजमनी कंट्रोल थी वई हली तो असां ते कहिड़ो असरु पवंदो। अमेरिका जी ताक़त घटिजी वई, अमेरिका जो जेको सॉफ्ट पावर आहे उहो घटिजी वियो, त घटि में घटि असां जहिड़नि मुल्कनि ते हिकिड़ो मुस्बत असरु पवंदो। उहो मुस्बत असरु हीअ हूंदो त हू अमेरिका हर ॻाल्हि में मुदाख़लत करे थो ऐं अमेरिका जा जेके हिते चारता वेठा आहिनि पाकिस्तान जे अंदरि, सिंध जे अंदरि, जेके हर ॾुखे टाइम ते हू हुननि जी मदद कंदो आहे, पोइ उहे बेयारो मददगार थी पवंदा। जॾहिं उहे बेयारो मददगार थी पवंदा ऐं पोइ अवामी क़ुवतूं पाण जहिड़ियूं वधीक उभरी ईंदियूं, ताक़तवर थींदियूं, त पोइ पाण हुननि खे आस्ते आस्ते करे दसे सघूं। पर इहो एतिरो जल्दी न आहे, पर इन जो हिकिड़ो क़दम रखियो वियो आहे, हिकिड़ो ॾाको कंप्लीट थियो आहे, अञा इलाही ॿिया ॾाका कंप्लीट करणा आहिनि, इहो थींदो। ॿियो वॾे में वॾो मिसाल हीअ थियो आहे, चीननि
सऊदियुनि खे ईरानियुनि खे पाण में ठाहे हुई। सऊदी जेको हाणे जेको वली अहद आहे उहो हाणे एंटी अमेरिकन माना एंटी अमेरिकन ई चऊं, मुकमल तरह हुन अमेरिका खे कोन छॾियो आहे, पर हुन सॼो झुका हिन पासे। उन इहा ॻाल्हि कई आहे त अमेरिका जे चवण ते असां दुनिया जे मुल्कनि में मज़हबी क़ुवतनि खे असां वधीक ताक़तवर कयूं, असां पैसा ॾिना, असां उन्हनि जा इदारा ठाराया, असां उन्हनि जूं दर्सगाहूं ठारायूं, इहो सॼो पैसो असांजो पियो। चए थो इहो असांजे वॾनि अमेरिका जे चवण ते अची नुक़सानु करे छॾियो। हाणे चए थो हाणे ईअं न थींदो। हू चवे थो त असांजो सॼो दारोमदार तेल ते, पर तेल बि खुटी वेंदो। पर भला तेल न बि खणी खुटे, दुनिया जेका आहे उहा वरी ग्रीन एनर्जी ॾांहुं वञे थी। यानी कि ईअं खणी पाण चऊं त चाइना या दुनिया जा ॿिया मुल्क आहिनि, पर चाइना सभु नंबर 1 आहे, उहो इलेक्ट्रिक गाॾियूं ठाहे थो, बिजली ते हलंदड़ गाॾियूं ठाहे थो, कारूं ठहनि थियूं, पोइ रेलियूं ठहनि, रेलवे ठहनि थियूं, पोइ इहे सभई शयूं बिजली ते हलनि थियूं, त पोइ असांखे तेल जी खपत घटिजी वेंदी हली। जॾहिं तेल जी खपत दुनिया में घटिजी वई हली ऐं सभिनी माण्हुनि उहे बिजली वारियूं गाॾियूं इस्तेमालु करणु शुरू करे ॾिनियूं, त पोइ साईं बाक़ी 4:45 थी विया आहिनि। साईं बाक़ी घणा मिंट आहिनि इहो त ॿुधाए, बाक़ी तव्हां 5 मिंट, बाक़ी 5 मिंट, हाणे 5 मिंट में पाण पंहिंजी ॻाल्हि पूरी था कयूं। त सऊदियुनि चयो त बाबा तेल जेकॾहिं असांजो वाइपो ख़तमु थी वियो, पोइ असांजी गुज़र छा ते थींदो? इन ज़रूरी आहे त अचो सऊदी अरब जे अंदरि वधीक उन सुधार आंदा, औरतुनि खे गाॾी हलाइणु, औरतुनि खे वधीक तइलीम ॾियणु ऐं ॿिया तमामु घणा कमु करणु, उन सां गॾोगॾु सिनेमाऊं ऐं ॿिया जेके बि इंटरटेनमेंट जा जेके बि शयूं आहिनि उहे सभई हुननि करणु शुरू करे ॾिनियूं आहिनि। अॻे इहो न हो, अॻे पाबंदी हुई। ऐं हुन चयो त अॼु खां पोइ असांजो पैसो ॿियनि मुल्कनि में मज़हबी तनज़ीमनि लाइ इस्तेमालु न थींदो, उन रोके छॾियो। हाणे जेको पैसो हिते अची इस्तेमालु थींदो हो, हाणे उहो पैसो ख़ैरनि सां रुकिजी वियो। हाणे जेकॾहिं थोरो घणो पैसो अचे पियो न, उहो नेगाल अचे पियो, वाटर जो जेको नेगाल आहे न उहो थोरो अचे पियो, पर पाणी उहो बंदि थी वियो आहे, मथां बंदि थी वियो आहे। त पोइ हीअ जेके असांजा बुज़ुर्गान दीन आहिनि, पोइ उहे बि यतीम थींदा आहिनि, उहे एॾा ताक़तवर थी कोन हलंदा। राति पेट में हिननि जा इदारा रोडनि ते ठही था वञनि, उहो कोन ठहंदा, उहो हुतां पे पैसो आहे। इहा तब्दीली आहे, इहा चीननि जे करे तब्दीली आहे, जो हुन ॿिनि दुश्मननि खे, मुखालिफ़नि खे, जेका हिननि जी जेका मुखालिफ़त आहे अरबनि जी ऐं चीननि जी, इहा इनखे तारीख़ में खणी वञूं त हिनखे छा चइबो? अरबी ऐं अजमी जो जहिड़ो आहे। फ़िलहालु हुन अरबी ऐं अजमी जो जहिड़ो ख़तमु करे छॾियो, चवंदा असीं पाण में ॿाहिरि आहियूं। हीअ बि तरक़ी करे, असीं बि तरक़ी कयूं। हीअ बि पंहिंजनि माण्हुनि खे पैसो न ॾे, मज़हबी धुरियुनि खे, असीं पंहिंजे मज़हबी धुरियुनि खे पैसो कोन था ॾियूं। इन करे ॿिन्ही तरफ़नि खां हुननि चयो त बाबा असीं पंहिंजी तरक़ी कंदासीं, दुनिया ॿिए पासे हली वई। हाणे इन मां बाक़ी 2 मिंट बचा आहिनि। आख़िरी ॻाल्हि ही त कापड़ी में असांजो हिकिड़ो मज़मून मौजूदु आयो, उहो तव्हां पढ़ियो हूंदो। उनमें सऊदी अरब जा जेके जयद आलिम हुआ, जेके 24 कलाक इन टीवियुनि ते वेठा हुआ, 24 कलाक पंहिंजे मुखालिफ़ फ़िरक़े ते हुननि पे ॻाल्हायो। मुखालिफ़ फ़िरक़ो जेको पोइ मुस्लमान, उनजो जेको मुखालिफ़, उन्हनि ते पे हुननि ॻाल्हि कई। हिन